Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. गडियल मफ़ादन वारी काउंसिल के इजलास में आदमशुमारी जा नतीजा जारी करण ते इत्तेफ़ाक़ न थियो। सिंध के वज़ीर तरफ़ां ओघरा ऐं नेपरा तरमीमी बिल्स ते ख़दशा ज़ाहिर। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि CCI के इजलास में चइनी सूबनि के वॾनि वज़ीरनि शिरकत कई। अहम मामलनि ते गौर। मुल्क में ग़िज़ाई कोड के मुंहुं ॾियण लाइ मनसूबो शुरू करण ते इत्तेफ़ाक़। इजलास बाबति जारी थियल पधिराई में चयो वियो आहे त CCI जो ईंदड़ इजलास जनवरी महीने में थींदो, जंहिं दौरान तवानाई जे मसइलनि खे हल कयो वेंदो। मुल्क में कोरोना जा केसिस तेज़ी से वधण बाद सिनेमा घर, थिएटर्स और मज़ारूं फौरी बंद करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर की सदारत हेठि MCOC के इजलास में वॾनि अवामी मेड़ाकनि ते पाबंदी वारी सिफ़ारिश ते गौर। शादी हॉल्स में तक़रीबन लाइ गाइडलाइंस जारी। MCOC जो चवणु आहे त 20 नवंबर खां पोइ शादी जी तक़रीबन में 500 खां वधीक माण्हुनि जी शिरकत ते पाबंदी हूंदी। सक़ाफ़ती, सियासी ऐं मज़हबी तक़रीबन में 500 खां वधीक माण्हुनि जी शिरकत ते भी पाबंदी लाइ सलाह मशवरा। हाई रिस्क इलाक़नि में पाबंदियूं सख़्त करण जी भी सिफ़ारिश। सिंध में कोरोना वधीक 14 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 720 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 1,52,072 थी वियो। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में कोरोना SOPs जी भञकड़ी ख़िलाफ़ कार्रवाई। 2 रेस्टोरेंट्स, 1 सिनेमा, 1 स्कूल ऐं 1 बेकरी सील। मास्क न पाइण ते शहरनि मथां मजमूई तौर 8,000 रुपया ॾंढ विधो वियो। कराची के सचल ॻोठ में कोरोना केस वधण बाद सरकारी प्राइमरी स्कूल 1 हफ़्ते लाइ बंद। हैदराबाद के इलाक़े कासमाबाद में 3 मास्तरियाणियूं कोरोना में मुब्तला। इंतज़ामिया गर्ल्स कॉलेज के 1 हफ़्ते लाइ बंद करे छॾियो। सिंध सेक्रेटरीट में तालीम खाते जी ऑफिस आम माण्हुनि लाइ बंद। सर्कुलर में चयो वियो आहे त तालीम खाते जी ऑफिस में अमले खां सवाइ ॿियनि माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी हूंदी। इस्लामाबाद में अमेरिकी सफ़ारतखाने चयो आहे त गुज़िरियल राति असांजे ट्विटर अकाउंट ताईं बिना इजाज़त पहुच हासिल कई वई हुई। अमेरिकी सफ़ारतखानो उन दौरान ट्विटर अकाउंट तां पोस्ट कयल सियासी पैगाम जी तस्दीक नथो करे। सफ़ारतखानो मुंझारो पैदा थियण ते माज़रत करे थो। अमेरिकी सफ़ारतखाने जे अकाउंट तां एहसन इक़बाल जो ट्वीट रीट्वीट कयो वियो हो, जंहिं में लिखियल हो त ट्रंप जी नाकामी दुनिया लाइ धचको आहे। अहिड़ो हिकु लीडर असां वटि बि आहे, जंहिंखे जल्द ॿाहिरि वञण जो रस्तो ॾेखारींदासीं। गिलगित बल्तिस्तान में जंहिंजी हुकूमत ईंदी, पाकिस्तान में भी उहो ई हुकूमत ठाहींदो। कुछ क़ुवतूं गिलगित बल्तिस्तान में वोट चोरी करण की कोशिश करे रहियूं आहिनि। कंहिंखे भी वोट चोरी करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पहिरीं जेकी पार्टीज़ चोर दरवाज़े खां इक़्तिदार में ईंदियूं हुयूं, हाणे उहे भी आवाम खां वोट घुरी रहियूं आहिनि। इहा असांजी जिदोजहद जी कामयाबी आहे। 15 नवंबर ते पीपल्स पार्टी जे फतह जो जश्न मल्हाईंदासीं। ही साल ख़त्म थियण खां अॻु PTI जी हुकूमत हली वेंदी। जेका हुकूमत वञण वारी हुजे, छा गिलगित जो आवाम उनखे वोट ॾेई पंहिंजो वोट ज़ाया कंदो? नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो गिलगित बल्तिस्तान में चूंड जलसनि खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो आहे त जंहिं माण्हू खे ख़बर ई नाहे त संदसि हुकूमत ऐं घर जो ख़र्च केरु पियो हलाए, उनखे अवामी तकलीफ़ुनि जो कहिड़ो अहसासु हूंदो। ज़ोरी मढ़ियल वज़ीर आज़म मसइला हल करण बदिरां चई रहियो आहे त ओपोज़िशन पार्टीज़ महांगाई जूं ज़िम्मेवार आहिनि। आवाम झोली झले इमरान ख़ान खे पिटूं ऐं पाराता ॾेई रहियो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में अॼु अहम मुलाक़ात थी रही आहे। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम दौरान मरियम नवाज़ तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी खे चांहि जी दावत ॾिनी वई। मुलाक़ात में ॿिन्ही पार्टीज़ जा अॻवान भी मौजूद हूंदा। IG सिंध जे मामले ते जांच रिपोर्ट पधिरी थियण बाद पैदा थियल सूरत हाल ते सलाह मशवरा कया वेंदा। गिलगित जी इलेक्शन ते भी ॻाल्हियूं कयूं वेंदियूं।
नवाज़ लीग IG सिंध के मुबैना खंभण बाबति कोर कमांडर कराची जी रिपोर्ट पधरी करण जो मुतालबो करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त IG सिंध सां पेश आयल वाक़े जूं हक़ीक़तूं आवाम आॾो पधरियूं कयूं वञनि। ISPR तरफ़ां जांच रिपोर्ट बदिरां उन जो ख़ुलासो जारी कयो वियो आहे। जज़्बात में अची IG खे अगवा करे सघिजे थो त पोइ अवामी तकलीफ़ ख़त्म करण लाइ जज़्बात में अची इख़्तियार बि उरांगे सघजनि था। LNG केस में मूं ते करप्शन न पर इख़्तियार उरांघण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। शाहिद खाकान अब्बासी LNG केस जी ॿुधणी लाइव हलाइण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। हुन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त केस जी लाइव ॿुधणी ते ईंदड़ ख़र्च हू पाण भरींदो। सिंध हाई कोर्ट पाकिस्तान मेडिकल काउंसिल तहत 15 नवंबर ते रिथियल एंट्री टेस्ट रद्द करे छॾी। 15 ॾींहंनि अंदरि एकेडमिक बोर्ड ऐं अथॉरिटी जोड़ण जो हुकुम। अदालत मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त PMC तरफ़ां तयारु कयल निसाब सां मुंझारा पैदा थिया। एकेडमिक बोर्ड 10 ॾींहंनि में ख़ामियुनि जो जाइज़ो वठी सॼे मुल्क जे शागिर्दनि लाइ नएं सिर निसाब तयारु करे। खानोट भरिसां कोयले जी खाण में लिफ्ट जी रसी टुटण जे नतीजे में 4 पोरियत दॿिजी फौत। रेस्क्यू टीमुनि चइनी पोरियतनि जा लाश ॿाहिरि कढी वरिता। इंतज़ामिया जो चवणु आहे त वाक़ियो लाखड़ा कोल माइंस जी खाण नंबर 39 में पेश आयो। पोरियत 400 फुट ऊनी खाई में दॿिजी विया हुआ। फौती पोरियतनि में अख्तर, समीर रहमान, ताज मोहम्मद ऐं कुलराम शामिल। लाहौर जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। शहबाज शरीफ चयो आहे त नैब हेल ताईं हिकु बि सबूत पेश न करे सघियो आहे। आऊं हिकु वॾी सियासी पार्टी जो सदर ऐं क़ौमी असैम्बली में अपोजिशन लीडर आहियां। बदनीयती ते दाख़िल रेफरेंस में लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कयां थो। पंहिंजी बेगुनाही लाइ समूरा सबूत अदालत में पेश कंदुसि। अदालत शहबाज शरीफ सां मुख़ातिब थींदे चयो त तव्हां फ़र्द जुर्म ते कानूनी जवाब ॾियो त कार्रवाई अॻिते वधी सघे। एहतसाब अदालत नैब जे शाहिदनि खे ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। पुलिस हमज़ा शहबाज खे वक़्तबंद गाॾी ज़रिए अदालत पहुचायो। अदालत ॿाहिरियां लीगी कारकुननि ऐं अहलकारनि में मुंहुं मारी। मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ चार्जशीट जारी थी वई। सुल्तानी शाहिद बयान रिकॉर्ड कराइण सां गॾु सबूत बि मुहैया करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर चयो आहे त नैब जे रेफरेंस में 16 जवाबदारनि मां 4 ॼणनि खे इश्तिहारी करार ॾिनो वियो। नुसरत शहबाज खे इश्तिहारी करार ॾियण लाइ कार्रवाई जारी आहे। शहबाज शरीफ जो ख़ानदान जाली TTs ज़रिए पैसनि जी मुंतक़िली कराईंदो हो। आवाम जे लुटियल नाणे खे बैंक्स ज़रिए अछो कयो वियो। शहबाज शरीफ ॿुधाए त रुॻो औरतुनि जे नालनि सां रक़म जी मुंतक़िली छो कई वई। IG सिंध जे मामले वारी रिपोर्ट ते बिलावल भुट्टो जो इत्तफ़ाक़ ऐं नवाज़ शरीफ जो इख़्तिलाफ़। PDM में डार पवण जो सबूत आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त PDM खे ॿिए खां पोइ 3 मीसाक जी ज़रूरत पवंदी। जंहिं तहरीक जी मंज़िल ऐं नज़रियो न हुजे उन जो को बि मुस्तक़बिल नाहे हूंदो। कराची में मौलाना आदिल जी शहादत वारे केस में जवाबदारनि जो इतिला ॾियण ते 50 लख रुपया इनाम जो ऐलान। वॾे वज़ीर जी मंज़ूरी बाद एडिशनल चीफ सेक्रेटरी इनामी रक़म जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त जंहिं बि शहरी खे जवाबदार नज़र अचनि त हद जे थाणे ते इतिला ॾे। इतिला ॾींदड़ शहरी जो नालो ॻुझो रखियो वेंदो। ऐं इलेक्शन कमीशन पंजाब ऐं बलोचिस्तान असैम्बली जे मेंबर्स जे असासनि जा तफ़सील पधिरा करे छॾिया। पंजाब असैम्बली में अपोजिशन लीडर हमज़ा शहबाज 41 करोड़ 64 लख ऐं सूबाई वज़ीर फयाज़ुल हसन चौहान 85 लख रुपयनि जी ॿिनि मिल्कियतुनि जो मालिक। इलेक्शन कमीशन मूजिबि PTI MPA अलीम ख़ान ऐं संदसि घरवारी 15 करोड़ 92 लख रुपयनि जी मिल्कियत जा मालिक आहिनि। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर ॼाम कमाल मुल्क में 72 करोड़ 84 लख रुपयनि जी मिल्कियत जो मालिक ज़ाहिर। परॾेह में 5 करोड़ रुपयनि जी मालियत वारी मिल्कियत खेसि विरसे में मिली।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस अमां ॾिठियूं, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अमां प्रोग्राम ॾिसी सघंदा ओपिनियन विद अली गाज़ी। अमां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।